अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? दोस्तों, एक फ़ारसी शाइर चयो आहे त असां पंहिंजे दोस्त सां 100 भेरा जंग कई आहे ऐं 100 भेरा सुलह कयो आहे, पर हुनखे असांजी जंग ऐं सुलह जी ख़बर न पइजी सघी, छो त ही सभु असां पंहिंजे अंदरि करे रहिया हुआसीं। ही ॻाल्हि बज़ाहिर शाइर जी दुनिया जी आहे, पर हक़ीक़त जी दुनिया जे लाइ बि निहायत अहमियत रखे थी। कंहिं वॾे मक़सद खे हासिल करण लाइ जंहिं सलाहियत वारा माण्हू दरकार हूंदा आहिनि, उन्हनि में इहा ई सलाहियत हूंदी आहे त जंहिंजो ज़िक्र शाइर पंहिंजी शाइरी में कयो आहे, यानी पंहिंजे अंदरि पैदा थींदड़ शिकायत खे ख़ुदि ई पंहिंजे अंदरि ख़तमु करे छॾणु। को बि शख़्स को वॾो मक़सदु अकेले सिर हासिल नथो करे सघे। हर वॾे मक़सद खे हासिल करण लाइ घणनि माण्हुनि जी गॾियल कोशिश ज़रूरी हूंदी आहे, पर गॾियल कोशिश हमेशह हिकु मसइलो बि पैदा कंदी आहे, ऐं उहो आहे माण्हुनि जो पाण में इख़्तिलाफ़। जॾहिं बि घणा माण्हू गॾिजी कोशिश कंदा आहिनि त लाज़िमन उन्हनि जे विच में तरह तरह जूं शिकायतूं ऐं तलख़ियूं पैदा थींदियूं आहिनि। कॾहिं विरासत में कंहिंखे घटि हिसो मिलंदो आहे ऐं कंहिंखे वधीक, कंहिंखे वॾो उहिदो ऐं मथां वारी जॻह मिलंदी आहे त कंहिंखे हेठां वारी। कंहिंजी का ॻाल्हि ॿिए लाइ तकलीफ़दा साबित थींदी आहे, कंहिंजो कोई अमल ॿिए खे पंहिंजे मुफ़ाद जे ख़िलाफ़ नज़र ईंदो आहे। बार बार हिक ॿिए जे विच में अहिड़ियूं ॻाल्हियूं पैदा थींदियूं आहिनि जंहिंजे करे पाण में तलख़ियूं ऐं शिकायतूं थी पवंदियूं आहिनि, जेके हिक ॿिए जे ख़िलाफ़ गुस्सो, हसद, इंतकाम ऐं अदावत में मुब्तला करे छॾनि। अहिड़नि मौक़नि ते क़ाबिले अमल हल सिर्फ़ु हिकु आहे, ऐं उहो ही आहे त हर माण्हू ख़ुदि इस्लाही मशीन यानी सेल्फ करेक्टिंग मशीन बणिजी वञे। वो पंहिंजे अंदरि में पैदा थींदड़ कावड़ ऐं क्रोध खे ख़ुदि ई थधो करे ऐं पंहिंजी शिकायत खे ख़ुदि ई पंहिंजे अंदरि दफ़ा करे। ॿिए ख़लीफ़े हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु खे सिपह सालारी जे उहिदे तां हटाए छॾियो हो, त फ़ौरी तौर ते हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दिलि में शदीद रद्द अमल पैदा थियो हो, पर उन ई वक़्तु ई हुन उहो चई पाण खे मुतमइन करे छॾियो त तूं जेको कुझु करे रहियो हुएं, ख़ुदा पाक खां इनाम हासिल करण वारी उम्मीद ते करे रहियो हुएं। पोइ तोखे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां ख़फ़ा थियण जी कहिड़ी ज़रूरत? हिन हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु सां शिकायत करण बदिरां पंहिंजी इस्लाह कई। सो दोस्तों, जेकॾहिं असां बि पंहिंजे अंदरि में पैदा थींदड़ मुख़्तलिफ़ शिकायतुनि ऐं जंग खे हिकु सुठनि ख़्यालनि, हिकु पॉज़िटिव थिंकिंग ज़रिए हल कयूं त असांजी ज़िंदगी बि तमामु घणी ख़ूबसूरत बणिजी वेंदी।